लीडर टीवी जे प्रोग्राम इंटरव्यू में आवां मेज़बान डॉक्टर अयूब शेख ऐं मूंसां गॾु आहिनि अखियुनि जो नामियारो माहिर ऐं ख़ुदा तर्स शख़्स जनाब डॉक्टर मोहम्मद सालिह मेमण साहब। साईं सां असांजूं ॿ नशिस्तूं ॿिनि मुख़्तलिफ़ उनवाननि ते थियूं। हाणे साईं जेके अखियुनि जा मुख़्तलिफ़ इदारा ठाहिण जी कोशिशि कनि था, या साईं खे कहिड़नि माण्हुनि पंहिंजी सॼी ॼमार पंहिंजे वालिदेन खां पोइ मुतासिर ऐं मुतमिन कयो, उन ते साईं सां हिकिड़ी मुख़्तसर ॻाल्हि कयूं था। साईं अस्सलाम वालेकुम। साईं वॾी महिरबानी। मूं जीअं चयो पिए त हिकिड़ो त तव्हां गुज़िरियल असांखे कचहरी में चयो त तव्हांजे पुटु तव्हांखे इहे सवाल पुछी सवाल पुछी चेंज कयो। ऐं ॿियो इहो त वालिद साहिबु थोरे जो तालीम घटि हुअसि त बि चई त बाबा हिते बीनाई जा मसइला इलाही आहिनि, इन करे अखियुनि जो डॉक्टर थिजां। वरी पोइ तव्हांखे तव्हांजा जेके मिलिया आहिनि पंहिंजा मिट माइट, ख़ुदि अव्हांजा नाठी, अव्हांजूं नियाणियूं, अव्हांजो पुटु, ॿियो मज़हबी तौर ते अव्हां मुस्लमान त सभु आहियूं, पर अव्हांजो तालुक़ु जेको आहे पंहिंजे असांजे कंबर शहर जे मौलवी अब्दुल करीम कुरैशी बेर साहिब वारो, उन्हनि सां थियो। हाणे अव्हां जेकॾहिं असांखे नंढे खां नंढे माण्हू ऐं वॾे खां वॾे माण्हूअ मां छा छा सिखियो अथव, कुझु ॿुधाए सघो, अव्हांजी महिरबानी थींदी। तव्हां साईं जन बेर वारनि जी ॻाल्हि कई। साईं जन बेर वारा कंडियारे में पढ़णु आया उन वक़्तु जॾहिं मां 3 अंग्रेज़ीअ में हुयुसि। हे उहो वक़्तु आहे जॾहिं बाबू मूंखे चए थो त तोखे आई स्पेशलिस्ट थियणो आहे। बेर वारनि खे जॾहिं मां ॾिठो, उन मां सुहिबत में वेठुसि। मज़हबी लाड़ो त अॻे ई हूंदो हो मुंहिंजो, पर हिन शख़्स खां पोइ ज़िंदगी भर मुंहिंजो जेको रहबर रहियो हो सो अब्दुल करीम बेर वारो। अजीब इंसानु हो। मां हिन जे ख़्यालनि खां शदीद मुतासिर थियुसि। हालांकि हुन मूंखे चयो त तूं मौलवी थी, पर मां हिमत न करे सघियुसि। हालांकि दिलि चाहींदी त मां मौलवी थियां। मां हिन वटि पढ़ियुसि काफ़ी, तंहिंजे करे जेका थोरी घणी दीन जी सम्झ आहे, दीन में रग़बत आहे, उन में मौलाना अब्दुल करीम साहिब जो वॾो हथु आहे। बाबो सूफ़ी माण्हू हुयो। मज़हबी तौर मां सोचींदो आहियां त मुस्लमान खे मिल्कियत रखणु ग़लति आहे। माण्हू मूंखे चवंदा आहिनि त पोइ हे घरु छो ठारायो अथई, हेॾो सुठो पथर छो हणायो अथई। मां चवंदो आहियां हीउ घरु जेको आहे सो इहो ज़ाहिर थो करे त मां अमल में पको कोन्हे। का जाइज़ सबबु नथो ॾेई सघां हिन घर जो, सवाइ हिन जे त जॾहिं मां घरु ठारायो तंहिं वक़्त में ॻोठ जा माण्हू एॾा ईंदा हुआ मूं वटि, जो हिकु भेरे अलाह ताला मुंहिंजे घरवारीअ खे जन्नत नसीबु करे 40 माण्हुनि जी बि मानी हुनखे पछाणी पई। 40 माण्हू। त घरु वॾो खपंदो हुओ मूंखे, त मां घरु वॾो ठारायो। साईं जन बेर वारा जेके साल में 4-5 दफ़ा न त हर महीने में साईं जन बेर वारा ईंदा, ऐं जॾहिं उहे ईंदा त अबोह माण्हू हूंदा। पोइ मानी बि खाईंदा, रहंदा बि हिते हा। पोइ उन जे लाइ मूंखे घरु वॾो खपंदो हो। सो इन जे करे घरु वॾो आहे। बाक़ी अञा बि मां हिन जो क़ाइल आहियां त मां दुआ घुरंदो आहियां त अलाह मां मरां त मुंहिंजे अकाउंट में 2-3 हज़ारनि खां 2-3 लख वधि में वधि, इन खां वधीक पैसो न हुजे। ऐं मां ॿारनि खे चयो आहे त भाउ मां तेसीं ताईं कोन मरंदुसि जेसि ताईं मुंहिंजा पैसा सभु खपी न वञनि। सो हो अलाह जा माना ईअं थो करे, पुटु त मुंहिंजो ईअं थो करे जो हर महीने या ॿी महीने पैसा विझी थो अचे। अड़े बाबा हे छा थो करी? चई बाबा मूंखे उहा ॻाल्हि यादि आहे तो वारी, सो मां नथो चाहियां त तूं अञा वञ। बाबा हाणे 86 साल उमिरि आहे, मूंखे वञणु घुरिजे। बहरहाल ॿेर वारो जेको हो सो मुंहिंजे हर ख़्याल ते मुंहिंजे लाइ ॼण हिकिड़े क़िस्म जो रोल मॉडल हुयो। ऐं हुन जी ज़िंदगी बि ईअं फ़क़ीराना गुज़री।
हुन माण्हूअ बि को हालांकि बे इंतिहा पैसा हुन माण्हूअ वटि ईंदा, पर हुन जे खीसे में कॾहिं ज़रूरत जेतिरा पैसा सदाईं हुन जे खीसे में निकिरंदा, वधीक हुन जे खीसे में कोन हूंदा। हाणे ॻाल्हि इन ते हली त साईं त चयो त भई तव्हां लाड़काणे में कढो इस्पताल। मां चयो लाड़काणे में त अॻे ई यूनिवर्सिटी आहे, पर मां जो खे जेकॾहिं चॉइस हुजे हा त मां कंबर में हिन में ॿेर में कढां इस्पताल, ऐं ॿेर जे लाइ मैं डोनर बि हिकिड़ो वठी वियुसि। पर साईं जन वफ़ात करे चुका हुआ, पोइ मूंखे पोयनि ज़मीन न ॾिनी पंहिंजे मदरसे में, तंहिंजे करे उहो प्रोग्राम उते रही वियो। बाक़ी मां हर साल कैंप कंदो हुउसि, उते 8-10 साल लाॻी थी मां कैंप कई जेसिताईं साईं जन जहिड़ा हुया। ऐं ॿेर वारी कैंप में घणा माण्हू ईंदा हुआ, 1000-1200 ऑपरेशन थींदा। अने कैंप में घणो करे मां पाण ज़ाती तौर बि वेंदो हुउसि। बाक़ी जिते हॉस्पिटल्स असांखे ठाहियूं अथऊं उहो शिकारपुर में आहे, उते सरकार जी अस्पताल में आहे, उन में खोली अथऊं। सखर में असां पाण किराए ते वठी शुरू कई आहे, पर ख़ुर्शीद शाह उते चयो आहे त तव्हांखे मां प्लाट ॾींदुसि। कंडियारे में आहे, उते हिकिड़ो पुराणी हॉस्पिटल ख़ाली पई, उन में खोलियो अथऊं। मातलीअ में खोलियो अथऊं। ऐं अला नेकी देव नसीराबाद में उतां जो हिकिड़ो शेख साहिबु आयो, उन चयोसीं ज़मीन बि मां थो तव्हांखे ॾियां, ठहिराए बि मां तव्हांखे ॾियां थो, हाणे तव्हां हलाइजो। हाणे जेकॾहिं अहिड़ो माण्हू को मिली थो वञे, पोइ उनखे इनकार करणु असांजे लाइ ॾुखियो थो थिए। हालांकि एतिरियूं हॉस्पिटल्स हलाइणु जेके आहिनि से ॾुखी शइ आहे, पर जेको हींअर इन प्रोग्राम खे ॾिसे थो पियो, डॉक्टर अब्दुल फताह जो मुंहिंजो न्याणो बि आहे, डॉक्टर बि आहे, माशाअल्लाह सुठो डॉक्टर आहे। उहो वरी मूंखां बि चवंदा ॾाची 10 त तोॾो 13। अड़े बाबा एतिरो कमु तूं संभाले न सघंदे, पर हो मुड़े नथो। सो नसीराबाद जेका आहे सा तव्हांजे कंबर खे कवर करे वेंदी। हिकिड़े पासे लाड़काणे खे, हिकिड़े पासे शिकारपुर आहे, हिकिड़े पासे सखर आहे, ॿिए पासे तव्हांजी अला नेकी देव। हाणे जेकबाद वारा चवनि था पिया असांखे, कश्मीर में हाणे जेकबाद को आहे वॾेरो त हुनजो, हालांकि मां वॾेरनि जे फ़ाइदे में कोन हूंदो आहियां। वॾेरनि मूंखां चङाई मां नथो सम्झां त क़ौम खे पहुची सघे थी, पर उहे चवनि था त साईं असां तव्हांखे सपोर्ट कंदासीं, थी सघे थो उते बि खोलियूं। बाक़ी वॾो मसइलो जेको आहे सो माण्हुनि जा रवैया बि ॾुखिया था थियनि। मूंखे यादि आहे त मां जॾहिं कराचीअ जे ॻोठनि में कमु करणु शुरू कयो त हिते मां कैंप्स कंदो हुउसि। गटावे अॻियूं थोरो ॻोठ हूंदा हुआ, उते कंदो हुउसि। उते हिकिड़ो सोशल वर्कर हो पांधी ख़ान, मशहूरु हो उन ज़माने में, हाणे ख़बर न आहे त जहिड़ो आहे या न। पोइ उहो मूं वटि चई साईं माण्हू घर मां निकिरी, हाणे पाड़े में कैंप आहे, चई माण्हू नथा अचनि, थो उते हली हुननि खे ॾिसो ऐं ऑपरेशन कयो घर। साईं तजुर्बो छा आहे तव्हांजो? असां मथां खां हेठि था अचूं या हेठां खां मथे था वञूं समाजी तौरु? साईं मथां खां हेठि था लहूं, बुरी तरह लहूं था पिया। छो त हाणे ॾिस न, मां त जॾहिं पाकिस्तान ठहियो त 10 सालनि जो हुउसि, तंहिं करे मां इन गवाह आहियां हिन मुल्क जो त कीअं हिन मुल्क जी ॿेड़ी ॿुॾी आहे। मतिलबु ठहणु खपे। साईं मां कांग्रेस, मुंहिंजा वॾा कांग्रेसी आहे। हा उहो त ठीकु थियो। कांग्रेसी पाकिस्तान जे ख़िलाफ़ु आहे, कांग्रेसी पाकिस्तान जे ख़िलाफ़ु आहे। छो त हुननि जमियत उलमा हिंद खे वोट ॾिनो हो। वालिद साहिबु हिन खे कांग्रेस में बीठो हुन ज़माने में, मां सम्झां थो मोहम्मद अली शाह हिन जो ज़फ़र शाह जो पीउ, उनखे वोट ॾिनो हुई, पर उन हारायो। सो छाकाणि त मां उन मज़हबी ग्रोह सां तालुक़ु रखां थो जेके कंबाइंड इंडिया जा हामी आहे, इन करे मां बि उन्हनि जो हामी आहियां। बाक़ी लाहौरी साहिबु, मौलाना अहमद अली लाहौरी, उहो चवंदो हो, हाणे इहे अखर थी सघे थो त खोड़ दोस्तनि खे पसंदि न अचनि, पर इहे हुनजा अखर आहे। मां पाण नंढिड़ो हूंदुसि ॿुधमि अखर। पाकिस्तान हिकिड़ो हरामी ॿारु आहे जेको ॼमणु न खपंदो हो, पर जे ॼाओ आहे त उन जी संभाल करणु हाणे असांजो फ़र्ज़ु आहे। मां उन चवण जे तहत चवंदो आहियां त बाबा पाकिस्तान जे माण्हुनि वीचारनि कहिड़ो ॾोह कयो।
ऐं असां कहिड़ो ॾोह कयो सिंधियुनि ख़ासि करे, सिंधी त केतिरनि खे त ख़बर ई कान हूंदी त थिए छा थो पियो। हाणे मां सम्झां थो त ख़बर त पंजाबियुनि खे बि कान्हे, पंजाबियुनि थोरी वोट ॾिनो पाकिस्तान लाइ, पंजाबियुनि त पाकिस्तान वोट उहो असां, हाणे उहो भलो थिए साईं जी एम साहिद जो, छो जी एम साहिद चवंदो उनजे पुटनि चवंदो इमदाद बाबा इहा सज़ा तोखे मिलणु घुरिजे जो तो चई बाबा उमिरि सज़ा त मां लोड़ी आहे, भला अञा कहिड़ी वधीक सज़ा ॾींदो मूंखे, चई मां उमिरि क़ैद में गुज़ारियो आहे। उहो शाह साहिबु ईअं चवंदो हुयो, छो त उहो माण्हू हो जंहिं पास करायो असेंबलीअ मां। सो ऐं सिंधियुनि अञा हथ खोले उन्हनि खे आदरभाव कयो मुहाजरनि खे, पर पोइ ठीकु आहे, मुहाजर मुंहिंजा उस्ताद आहिनि सभु, भला महिरबानी उस्ताद हूंदा, इन में को शक कोन्हे, मां उन सभिनी जा थोरा लाहे नथो सघां, पर हाणे बदकिस्मती इहा थी वई, हाणे ॾोह कंहिंजो आहे किथां शुरू थियो आहे या मूंखे ख़बर न आहे साईं। साईं सिंधी वॾेरे ते ॻाल्हायो। मखदूम नूंहं जे लाइ हिकिड़ी ॻाल्हि मशहूरु आहे, चई त मां सूअर विया हला हेॾे, त साईं असां कहिड़ो ॾोह कयो आहे जो हेॾो तूं पलीद जानवर करे छॾियो आहे। चई बाबा शुकुरु कयो तव्हांखे वॾेरो न कयो अथमि, वॾेरो कयांव त छा कयो आहे। हाणे इन खां वधीक का ॿी ॻाल्हि थी सघे थी साईं। ठीकु आहे जेके अॻे ज़माने जा वॾेरा त चवनि था त सुठा माण्हू आहे, पर जेके हीअ वॾेरा मां ॾिठा आहिनि उहे त चङा मुड़ुस नेक मर्दान, हीअ त वॾेरा आहिनि न। बसि इहा ॻाल्हि आहे, पर सुवालु आहे त उहो बि त नालो त वॾेरे जो थियो न था। हा साईं सियासी माण्हू कहिड़नि मुतासिर कयो तव्हांखे पाकिस्तान या सिंध में? हा मां बुनियादी तौरु सियासी कोन आहियां, न न बाक़ी मां ॾिस मुंहिंजो रोल मॉडल हर शइ में मौलाना अब्दुल करीम आहे, न उहो त थियो, पर उहो बि सियासी माण्हू, पर डिलीवरी में ॾिसो न हुकूमत में रहंदे के हुकूमतूं उन्हनि जा माण्हू जेके तव्हांखे निस्बतन चङा लॻा हुजनि, माण्हूअ तौरु गोसली शाह, गोसली हा, अच्छा छो उहो माण्हू चीफ मिनिस्टर हूंदो हो, जेकॾहिं ड्राइवर खे मोकिलींदो हो त पाण टेलीफोन कंदो हो त मुंहिंजो ड्राइवर अचे थो, इनखे महिरबानी करे ॾिसिजो। हालांकि चीफ मिनिस्टर हाउस में को बि टेलीफोन करे मूंखे चई पियो सघे त साईं साईं चयो आहे त भई इहो हिकिड़ो माण्हू इन मूंखे मुतासिर कयो, ऐं मां इन खे जॾहिं बि प्रोग्राम जो चयो त उन प्रोग्राम खे इज़त ॾिनी। ॿियो थोरो घणो अब्दुल्ला शाह, अब्दुल्ला शाह असांजे हिकिड़े दोस्त जो दोस्त हूंदो हो, ग़ुलाम सरवर शाह नालो उन जो, ग़ालिबन उन जो पुटु हींअर चीफ सेक्रेटरी आहे, मां ॿुधो आहे त ग़ुलाम सरवर शाह जो पुटु आहे, नवाब शाह वारो, ग़ुलाम हा नवाब शाह पर उहो कंडियारे जो असुल, अच्छा हा उहो मुंहिंजो भाउ, ऐं ॿियो अली नवाज़ दायो जेको हिते NG जो प्रोफेसर मुंहिंजो वाइस चांसिलर थी रहियो, इहे गॾु क्लासी आहे, उहो इन जो दोस्त हूंदो हो शाह साहिबु, पर शाह साहिबु पाण बुनियादी तौरु भलो माण्हू हो, सुठो ॾाढो। मां त हिन खे चयो पंहिंजे मुराद अली शाह साहिब खे त साईं ब्लाइंडनेस जो कंट्रोल जो प्रोग्राम पिणे शुरू कयो हो सिंध में, उन असांखे इहा इब्राहिम अस्पताल ॾिनी हुई। हाणे तव्हां हिन खे अॻिते वधायो त मूंखे चवंदा हींअर त हेल्थ ते कब्ज़ो हो, जॾहिं फाइनेंस मिनिस्टर हो, हेल्थ ते कंट्रोल हुननि जो आहे धारियुनि जो, सो असांखे अचण ई नथा ॾियनि, सो जॾहिं असांजे हथ में आई त पोइ साईं थी वियो चीफ मिनिस्टर। हाणे त साईं जो सेक्रेटरी बि नथो खणे मुंहिंजी टेलीफोन। इहा ॻाल्हि वरी हिन सां मुलाक़ात थी वई अदरा पेचियो सां, त उनखे चयोमांसि हाणे तव्हां माण्हू असांजो तव्हांजा पीउ नथा खणनि त पोइ तव्हां कीअं खणंदव, चई न न मां त ॾिस आयुसि। सो इहे माण्हू ॿ टे हुया, चङा माण्हू हुआ साईं, पर हाणे तव्हां ॾिसंदो न त इन में ॿई वॾेरा कोन, वॾेरा न हुआ ॿई ग़रीब माण्हू हुआ। हुयो त साईं क़ाइम अली शाह बि ग़रीब, पर साईं क़ाइम अली शाह वरी अलाए छो वॾेरो थी वियो। भला इन जे उस्ताद कहिड़ा कहिड़ा मुतासिर कयो तव्हांखे नंढे हूंदे खां? साईं उस्ताद पहिरीं जमात जो उस्ताद कुंदनमल हुयो, तंहिंखां पोइ मोहम्मद वासिल हो, उन पहिरीं थप्पड़ मूंखे हईं,
किताब घर विसारे आयोसि उन ते था पढ़ी कढी। ॿियो वरी हिकिड़ो साईं धणी बख़्श हूंदो हुओ चौथे दर्जे में, उन ॾाढो मूंखे मुतासिर कयो। पोइ उन जो मां ऑपरेशन कयो, मूंखे ख़ुशी थी ॾाढी। वरी आयासीं साईं अंग्रेजी स्कूल में, त अंग्रेजीअ में हिकिड़ो उस्तादु हूंदो हुओ असांजो एम ए ख़ान, मोहम्मद अनवर ख़ान, मुहाजिर हो, उहो भलो हो ॾाढो माण्हू। उन ॻोठ जे वॾेरे जे पुट खे पढ़ाईंदो हो ट्यूशन ते, पोइ मूंखे चवंदो साले तूं बि अचे मूं वटि पढ़ बिना फीस जे। पोइ उन मूंखे पढ़ायो, उन जो मां ऑपरेशन कयो ॿिन्ही अखियुनि जो, ॾाढी ख़ुशी थी। पोइ आयासीं कॉलेज में। कॉलेज में हिकिड़ो बाटनीअ जो प्रोफेसर हूंदो हो मुइन साहबु, हुन सां मुलाक़ात कॾहिं न थी। आयासीं वरी मेडिकल कॉलेज में। मेडिकल कॉलेज में मूंखे मुतासिर सिर्फ़ु जेको आई जो प्रोफेसर हूंदो डॉक्टर ए डी मिनहास। मां जॾहिं पढ़ियो त हू प्रोफेसर हूंदो ऐं मां जॾहिं हाउस ऑफिसर थियुसि, हुन जी आदत इहा हूंदी जो हुन जी मजाल जो 8 खां देरि करे ऐं पूरे 2 बजे हुनजी गाॾी आई वार्ड में निकिरंदी। तव्हां गाॾीअ जो खड़को 2 बजे ॿुधो त चओ त साईं मिनहास साहिबु वञे थो, वरी 3 बजे मोटी ईंदो, वरी 3 बजे गाॾी जो थिए 5 बजे ताईं उते हूंदो। त कम जी महिनत मां उन माण्हूअ खां काफ़ी कई। ॿियो इंग्लैंड में हिकु अधु हुआ जेके हुआ क़ाबिल तकलीद, उतां जा त सभु माण्हू, वक़्त जी पाबंदी उते एतिरी आहे जो असां त सोचे बि नथा सघूं। असां अलाए छो उते हिकिड़ो वर्ल्ड रिनाउंड प्रोफेसर हूंदो, मां उन खां टाइम वठी हिनजे पीउ खां चईंदा अचु, हुन चयो भई 12 बजे तूं अचिजांइ। मां 12 बजे दर ते पहुतुसि त 12 बजे दर खुलियो, हिकिड़ो माण्हू बीठो हुजे त हुनखे मां चयो मां प्रोफेसर फोल्ड खां टाइम वरितो आहे, चई कम इन, आई एम प्रोफेसर फोल्ड। 12 बजे हुन माण्हू अंदरि खोलियो ऐं मां दर ते बीठो हुउसि। इहे माण्हू आहे। पोइ मां हुनजे मन पुछियो नर्स खां, मां चयो कर ख़बर आहे ईंदो केॾी महिल आहे, वेंदो केॾी महिल आहे? चई ईंदो 7:45 आहे, वेंदो को हिसाबु कोन्हे, कॾहिं राति जा 12 थी वञनिसि, कॾहिं 10, कॾहिं ईअं। त इहे माण्हू ऐं इन जी ज़िंदगी कीअं हूंदी। हिकिड़े ॾींहुं उते हूंदो जीअं हिते लुंडो मार्केट आहे, त ग्लासगो में मां रहंदो हुउसि, पोइ उते हिकिड़ो लुंडो मार्केट हुयो, बारो लैंड हुनखे चवंदा हुआ। पोइ मूंखे किताबनि पढ़ण जी आदत हूंदी, पोइ मां किताब उतां वठणु वेंदो हुउसि, ॿिया महांगा किताब हूंदा ॾाढा। सो उते जो किताब बि ॻोल्हियां त ॾिसुमि त प्रोफेसर फोल्ड बीठो आहे, त मां कोशिशि कई, मां चयो मथां उहो लॼी थिए, असां हितां न हिरियलासीं न, हिन को मूंखे ॾिसी वरितो, ईअं ॾिया हा बसि जादू करी मां हीअ किताब। चई मां कपिड़ा हितां वठंदो आहियां, चई कपिड़ा हितां वठंदो आहियां। तव्हांखे ॿियो रस्तो बि ॾिनई त रुॻो किताब न पर कपिड़ा बि वठंदो न साईं। हाणे इहा ॻाल्हि हुई। हाणे इन्हनि माण्हुनि खे पैसनि जी लालच छो थींदी, प्राइवेट प्रैक्टिस छो थींदी? मां चवंदो आहियां त वॾी में वॾी लानत जेका असां डॉक्टरनि में आहे सा प्राइवेट प्रैक्टिस जी आहे। इहो हिकिड़ो आफ़ीम आहे जंहिंजी लत पइजी थी वञे ऐं पोइ इहो न थी वञे आदत। न पर पूरत कीअं कनि? पूरा हुन बि कई पई न साईं, जॾहिं ॿिया डॉक्टर कमाइनि पिया, ठीकु आहे। हिते ॿार पढ़ायूं महांगायूं पोइ छा कनि? दादा हाणे ॻाल्हि आहे त मां 4 छोकिरियूं पढ़ायूं, उहे अञा ताईं मूंखे चवंदियूं त बाबा असां PhD करे सघूं पिया जेकॾहिं तूं असांखे सुठनि कॉलेजनि में पढ़ाए। मूंखे इहो चवंदो आहे त आहे, ऐं मां कॾहिं कॾहिं इहो गिल्टी फील कंदो आहियां त बाबा ऐं छोकिरो उन खे मां मास्टर्स ताईं पढ़ायुमि, पर उन में सेंट पैट्रिक सस्तो कॉलेज स्कूल हूंदो, वरी लम्स में पैसा ॾिनामांसि, उन में 5-6 लख रुपया ख़र्च थिया मुंहिंजा। 5-6 लख रुपया इंग्लैंड में मोकिलियोमांसि, मां 10-15 लख मां ख़र्च कया टोटल पंहिंजे सॼे औलाद जे पढ़ाइण में। हाणे ॿार छोकिरियुनि जे तरफ़ां मां थोरो गिल्टी फील कंदो आहियां, छो त मुंहिंजी हर छोकिरी इन लाइक़ु हुई त उहो PhD करे आहे, पर थोरो मज़हब जो ग़लबो अजाए हुयो ऐं पैसनि जो बि मसइलो हुयो। मज़हब जो अजायो ग़लबो कीअं हटाइजे?
इहो इल्म सां थो वञे या इल्म सां। इल्म सां? हाणे मां जॾहिं पंहिंजनि ख़्यालनि जी सोच कंदो आहियां त 30 साल अॻे छा हो हाणे छा आहे, मां ॾिसंदो आहियां त ज़मीन ऐं आसमान जो फ़र्क़ु आहे, ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। हीअ पढ़ण सां क़ुर शरीफ़ जो मां अलाह जी महिरबानी सां मुतालो कयो, मां 20 साल क़ुर जो मुतालो कयो आहे, 2001 खां वठी 24-25 ताईं। हाणे मूंखे इहा ख़बर आहे त क़ुर छा थो चवे। ठीकु आहे, जेके ॻाल्हियूं असां वटि रवाज आहिनि, जिन खे मज़हबी रंग ॾिनो वञे थो, उन्हनि जी बि ख़बर आहे, पर रवाजनि जो एतिराम करिणो आहे। ऐं इन जे लाइ ज़िमेदार मौलवी आहे असांजो, उन ज़ुल्म कयो आहे असां सां, असांजे क़ौम ते वॾो ज़ुल्म कयो आहे इन क़ौम। भला हीउ जेको मज़हब सरकारी पेट्रोनेज तहत थो हले, न मज़हब किथे आहे, मुनाफ़िक़त जी सरकारी तौरु हले, हाणे इन खे मज़हब त न चइबो न। सिंधी माण्हुनि लाइ पंहिंजो हीअ आख़िरी सुवालु आहे अॼोकी महफ़िल जो। सिंधी माण्हुनि जे लाइ तव्हांजो जेको ज़िंदगी जो माहासिल आहे, त उन जी रोशनी में तव्हां उन्हनि खे पैगाम कहिड़ो ॾींदा? साईं, मां त सभिनी खे पैगाम ॾींदो आहियां, तव्हां माण्हू थियो, उन लाइ छा माण्हू थियो, माण्हू थियो माना ॿियनि जे लाइ ज़िंदह रहो, पंहिंजे लाइ ज़िंदह जानवर रहंदो आहे, पंहिंजे लाइ ज़िंदह जानवर रहंदो आहे। माण्हूअ जी माना ई आहे, चवंदा आहिनि त साईं इंसानु साम्हूं निकितल आहे, के चवंदा आहिनि त उन साम्हूं निकितल आहे, उनस माना महबत, के चवंदा आहिनि त निशान मूं, निशान माना भुल चुक। मां चवंदो आहियां त ॿिन्ही मूं निकितल आहे, जॾहिं माण्हू पाण खे विसारींदो तॾहिं ॿियनि खे ॾिसंदो। पाण खे विसारियो, तव्हां जूं ज़रूरतूं जेके आहिनि, हाणे मां पंहिंजनि ॿारनि खे ॾिसंदो आहियां, कॾहिं कॾहिं शिकायतूं कंदा आहिनि, पर उहे चवंदा आहिनि त बाबा कॾहिं बि अहिड़ी शइ न थी जो असांखे खपे ऐं तो न वठी ॾिनी हुजे। ईअं आहे, हाणे 2 छोकिरियूं मूंसां गॾु रहंदियूं आहिनि, हाणे फ़ाइदो उन में इहो पियो घरवारी जो गुज़ारे वई, त हाणे मूंखे एतिरी तनाई नथी तव्हांखे बि संभालनि, अलाह जी महिरबानी सां अञा संभालनि कोन थियूं। हा, न मतिलबु उन्हनि जो हुजण सां साईं वॾो फ़र्क़ु थो पए साईं, वॾो फ़र्क़ु थो पए, इहो त नाशुक्रिया, नाशुक्रिया जो चवान। सो साईं माण्हू थियनि, माण्हू थियनि, माण्हू थींदा त मुस्लमान बि थींदा, पंहिंजे लाइ जहिड़ा अवल माण्हू आहे पोइ मुस्लमानी आहे, ईअं आहे न साईं। माण्हू जॾहिं थींदो त इहो मुस्लमान थी वियो। मुस्लमान छा खे था चऊं असां? ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूलुल्लाह त गूंगा ॿोड़ा कोन था चवनि न, पोइ उहे मुस्लमान कोन्हनि छा? भई जे उहे बरामी थी बीहंदा त पोइ मुस्लमान कोन्हनि। सो साईं मुंहिंजो पैगाम त इहो आहे, बाबा माण्हू थियो, ॿियनि जे लाइ जहिड़ा रहो, ॿियनि लाइ जहिड़ा रहो, पंहिंजे लाइ जहिड़ो त सभु को। ऐं नबी साईं जन जी हदीस आहे त तव्हां माण्हुनि ते रहम कयो, आसमान वारो तव्हां ते रहम कंदो। हाणे 86 सालनि जो आहियां मां, माशाअल्लाह अञा बि कमु कयां थो, अञा बि मां इस्पताल वञा थो, अञा बि क्लिनिक वञा थो, अञा बि प्रोग्राम सोचियां थो त बाबा हाणे अॻिते छा कबो। भला इन खां वधीक माण्हूअ ते अलाह जो थोरो कहिड़ो थी सघे थो, जो 86 सालनि में ॻाल्हि आहे। सो माण्हू थियनि साईं, अलाह पाण ई। बाक़ी तव्हां वारी ॻाल्हि आहे त जेके न स्कूल ॻरा आहिनि उन्हनि मारे विधो आहे। ऐं मां चवंदो आहियां त हो यहूद पंहिंजो हज़रत मूसा जे क़ौम खे फ़िरौन माराईंदो हो न, युज़बी हुन अबना हुन निसा, ॿाराईंदो ॿार हुनजा मायूं छॾींदो। मां चवंदो आहियां त असांजा ॿार मारनि था ए लेवल ऐं ओ लेवल वारा, जहिड़ो क़तल था कनि, हिन खे छॾनि नथा, हुननि खे माण्हू बि नथा छॾनि, इंसान बि नथा छॾनि, मुस्लमान बि नथा छॾनि। हा छा कयूं, मुंहिंजा पंहिंजा ॾोहिटा पोटा पढ़नि था उन में। डॉक्टर साहिबु अव्हांजी वॾी महिरबानी, असांखे टाइम ॾिनो तव्हां, ऐं लीडर TV ख़ुशनसीबु आहे तव्हां जूं इंतिहाई अहम ॻाल्हियूं असां रिकॉर्ड करे सघियासीं। बसि साईं, हाणे ख़बर न आहे
अयूब साहब त कहिड़ी ॻाल्हि अहम आहे कहिड़ी कान्हे। अबुल कलाम आज़ाद जी तक़रीर ॿुधणु हूंदो हो हिकिड़ो माण्हू जुमे जी 3-4 मेल पंधु करे, हिकिड़े ॾींहुं हुनखे देरि थी वई। अबुल कलाम आज़ाद चईं त मां तव्हांजी तक़रीर न ॿुधी सघियो आहे। चईं वेह त ॿुधायां। ॿुधायुसि त उहो थो चए साईं महिरबानी तुंहिंजी तो मूं हिकिड़े लाइ तकलीफ़ कई आहे। चईं अदा अॻे बि हिकिड़े लाइ कई हुअमि, हाणे बि हिकिड़े लाइ कई। इहा ॻाल्हि त तव्हां जेकॾहिं हिकिड़े लाइ कमु कयो था, न पोइ कंहिंजो थोरो आहे, न कंहिंजो तव्हां ते थोरो आहे। हिकिड़े लाइ कमु कयो था ऐं हिकिड़ो तव्हांखे उनजो वज़ुरु ॾींदो। हिकिड़े ते तव्हां एतबार नथा कयो त पोइ त ज़िंदगी अजाई आहे। पोइ माना मरण खां पोइ छा आहे, माना बसि ख़तमु। साईं उन खे त मञिणो ई मञिणो आहे न। जेकॾहिं उनखे नथा मञूं, जेकॾहिं असां लाइफ आफ्टर डेथ खे नथा मञूं, जेकॾहिं असां हिसाब किताब खे नथा मञूं, पोइ कीअं हिते कमु कबो? पोइ माना हे हरामी जेके आहिनि उन सभु फबी वियूं ॻाल्हियूं। हे जेके नंढनि ॿारनि सां ज़्यादती करे क़तल था करे छॾनि, इन्हनि खे तव्हां छा कंदव? इन्हनि खे केरु इन्हनि खे इन जी सज़ा ॾींदो? अलाह खे त साईं मञिणो मञिणो आहे। अलाह ते एतबार करिणो ई करिणो आहे। क़यामत ते किरिणो ई करिणो आहे। जन्नत दोज़ख जो करिणो ई करिणो आहे। न त हे छा कीअं कमु थींदो? हली न सघंदो साईं। मज़हब खां सवाइ न हली सघंदो। ॾिसो ॻाल्हि इहा आहे त असांजे मज़हबी माण्हुनि जी ज़्यादती आहे न साईं, जो जेके उहे असांजे साम्हूं नमूना आहिनि। 3 प्रोग्राम मां हिकु वक़्तु गॾु शुरू कया। मखदूम बिलावल हाउसिंग सोसाइटी, उहा कब्ज़ो करे विया। मस्जिद जे बिलावल हाउस जे पोयां उन ते मौली कब्ज़ो करे वियो ऐं कब्ज़े करण वारो साईं जन ॿेर वारनि जो फर्ज़ंद 3 इब्राहिम आहे पियो, उहो अञा कब्ज़ो कोन्हे कंहिं कयो। मखदूम बिलावल ते कंहिं कयो कब्ज़ो? साईं उहा हाजी बशीर जे पुटु कामरान। बशीर हाजी बशीर हूंदो हाफ़िज़ अल असाइनी, उहो असां सां गॾु हो। बशीर, हामिद मिर्ज़ा, मां, ॿियो जज कहिड़ो हो सुप्रीम कोर्ट जो जेको नेब जो बि थियो कुझु ॾींहं, साईं दादूअ जो शाह हो, दीदार शाह लाड़काणे। हा, त इहे माण्हू हुया गॾु असां सां। पोइ जॾहिं मिली मखदूम बिलावल त पोइ जहिड़ो थी पियो। पोइ मोहम्मद सिद्दीक़ हूंदो अॻियां, पोइ उन खे फासाइनि उनजो बि हुयो। सो इहे ॻाल्हियूं साईं असांजे बुज़ुर्गनि जो जेके उलमा इकराम आहिनि न साईं, मज़हब ते सुवाल जो माण्हू उथारीनि था, उन ते करे था उथारनि। न त मुस्लमान भला कंहिंखे तकलीफ़ त कोन ॾींदो न था। हा, पर हिते मौलवी जे अमल जे करे रिएक्शन थियो। ऐं सिंधी हूअं ई चंडरा आहिनि बिना। पाण चवंदा आहिनि असां सोट हिकिड़ो हूंदो चईं असां हलणु पाण हू कोन पुॼे, पोइ थुक लाहिनि त गोॾनि ते। कमु करणु पाण हू कोन पुॼंदो, पोइ ॾोह मौलवियुनि ते। अड़े मौलवी निभागा तव्हांखे भला निमाज़ लाइ चवंदा, निमाज़ भला पढ़ो न भाई, ठीकु आहे मौलवियुनि जा कम बाबा इख़्तिलाफ़ न सहाबनि में हुया, अञा ताईं नथा ठहनि त साईं भाई शिया ऐं सुनी ॾिसो साईं नठ लॻी पई आहे। सो साईं इहे ॻाल्हियूं माण्हू बहानो सिंधियुनि खे इहो आहे त साईं मौलवी अहिड़ा आहिनि, पर मां चवंदो आहियां त चंडा तव्हां पाण आहियो। नाज़रीन, ही हुआ जनाब डॉक्टर मोहम्मद साले मेमण साहब, ऐं अखियुनि जो माहिर सर्जन, माहिर डॉक्टर, ख़ुदा तर्स शख़्स। हुन जूं ॻाल्हियूं मां ॿुधियूं। हाणे अवां पाण फ़ैसिलो कयो त सुठे थियण लाइ दौलत खपे थी या नथी खपे। अवां पाण फ़ैसिलो कयो त ख़ुदि मुस्लमान थियण लाइ सुठो इंसानु हुजणु छो ज़रूरी आहे। ऐं अवां पाण फ़ैसिलो कयो साईं जेके ॻाल्हियूं कयूं आहिनि उन्हनि ॻाल्हियुनि जी रोशनी में अवां केतिरी ख़ुदा तरसी वधायो था, इंसाननि जी केतिरी ख़िदमत करे सघो था। साईं त पंहिंजे 10 सालनि जे पुट खां बि सिखी सघियो। असां पंहिंजे 10 सालनि जी औलाद खां ऐं उन खां वॾी औलाद खां केतिरो सिखूं था, केतिरो सम्झूं था, केतिरो ॿुधूं था। लीडर टीवी में वरी कंहिं ॿिए शख़्स सां, ॿिए कंहिं इंसान सां वाक़फ़ियत कंदासीं, हुन सां ॻाल्हाईंदासीं, कचहरी कंदासीं। तेसिताईं असांखे इजाज़त ॾींदा। वॾी महिरबानी।